अदा बकरी जाम शयूं चरंदी आहे, उठ घट चरंदो आहे। उठ जाम शयूं खाईंदो आहे, बकरी घट खाईंदी आहे। अदा तूं मञे छो नथो? उठ ऐं बकरीअ मुक़ाबिलो रखियो, बकरी जाम शयूं खादियूं आहिनि। अदा कोन मञंदुसि, भले कंहिंखां बि पुछे, उठ जाम शयूं खाईंदो आहे। अदा कोन मञंदुसि। अदा तोखे मञणो पवंदो, बकरी जाम खाईंदी आहे। अदा हिकिड़ो मिंट राजो सां फ़ैसिलो कयो। छा करियां? फ़ैसिलो फ़ैसिलो छाजो फ़ैसिलो? अदा ही चए तो उठ जाम शयूं चरंदो आहे, ऐं चवंदो बकरी। हाणे तव्हां ॿुधायो, बकरी जाम शयूं चरंदी आहे या उठ? ए भाऊ पढ़ियल कोन आहियां, जेकॾहिं पढ़ियल हुजां हा न तव्हांखे तव्हांजे सुवाल जो जवाबु ॾियां हा। अदा हिन पढ़ण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तव्हां सिर्फ़ु इहो ॿुधायो, उठ जाम शयूं खाईंदो आहे या बकरी? यार अल्लाह जे मूं बकरियूं बि कोन चारियूं आहिनि, उठ बि कोन चारिया आहिनि। त बकरी जाम खाईंदी, उठ कोन खाईंदो? उठ खाईंदो, छो कोन खाईंदो? तूं वञ उठ खे काहे अच, पाण खाराईंदासीं। उठ लाइ कीअं कोन खाईंदो? तूं काहे अच, वञ अला उठ खे खाराईंदासीं, पाण उठ खाईंदो। अदा तूं ॻाल्हि खे कोन थो सम्झी, तूं भले वञ। न न आउं कोन थो वञां, आउं वांदो आहियां। तव्हीं काहे अचो उन्हनि खे, आउं मुक़ाबिलो ॾिसां, आउं वेहां थो हिते। पोइ तूं भला वेही ते वेह, अची वञूं था। काहे था अचो छा?